अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ इसमें भलीकार माया गजाला आबलो आई नाज़रीन आओ आया अली रजा मंगी नजर वजूदन वक्त जी खास खास खबरों दे वज़ीर आज़म खंड ज़खीरो कंदड़न ऐं नाजायज़ नफ़े खोरन खिलाफ़ सख्त कार्रवाई जो हुक्म ॾेई छॾियो। इस्लामाबाद में इमरान खान की सदारत हेठ खंड के अघन बाबत इजलास। वज़ीर आज़म जो चवण है शुगर मिल्स की निगरानी लाइ ट्रैक एंड ट्रेस सिस्टम लागू कयो वञे, जेको भी खंड ज़खीरो करे उन खिलाफ़ सख्त कार्रवाई कई वञे। तब्दीली सरकार महंगाई जो नओं तूफ़ान बर्पा करे छॾियो। यूटिलिटी स्टोर्स ते मुख़्तलिफ़ ब्रांड्स जे गिह ऐं कुकिंग ऑयल की क़ीमतुनि में 40 रुपयनि खां 1090 रुपयनि ताईं वाधि कई वई। नोटिफिकेशन जारी। शुमारियत खाते जो चवण आहे त हलंदड़ हफ़्ते पटाटनि, टमाटनि, बसरनि ऐं अटे समेत आम वापे जूं 22 शयूं महांगियूं थियूं। मुल्क में महांगाई की मजमूई शरह 12% खां बि वधी वई। वफाकी हुकूमत महंगाई सटियल अवाम ते वरी बिजली किराए विधी। वफाकी काबीना सर्कुलेशन समरी ज़रिए बिजली 1 रुपयो 68 पैसा महांगी करण की मंजूरी भी ॾेई छॾी। अॼु खां पेट्रोल ऐं डीज़ल भी महांगो थियण जो इम्कान। ओगरा पारां पेट्रोल 5 रुपया 90 पैसा ऐं डीज़ल 9 रुपया 75 पैसा वाध जी सिफारिश। यूट्यूब चैनल हलाईंदड़ पाण खे कानून खां मथभरो समझनि था। यूट्यूबर समझनि था पकड़ में न ईंदासीं। ख़बर उन हवाले से ट्रेनिंग थियण घुर्जे। वफाकी वज़ीर फवाद चौधरी जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। चवे तो नूर मकदम में मीनार पाकिस्तान के सजो सियासत से ताल्लुक न आहे। भारतीय मीडिया तासुब ॾिनो त पाकिस्तान में औरतूं गैर महफूज आहिनि। गॾियल क़ौमुनि के इज़हार की आज़ादी लाइ रोल ऑफ गेम बणाइणो पवंदो। इस्लामाबाद वाले इलाके में मुख्तियारकार माजिद खासकली के घर में चौकीदार जो लाश हथ अचण बाद छिकतान। चौकीदार के वारसनि मचल माण्हुनि जो मुख्तियारकार के घर ते हमलो। मुख्तियारकार माजिद खासकली संदस भाउ इंस्पेक्टर इनामुल हसन जख्मी गणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतकिल। चौकीदार के वारसनि जो मुख्तियारकार के भाउ ते उस्मान के क़त्ल करण जो इल्जाम। अफगानिस्तान के शहर कंधार में जुमे नमाज दौरान धमाकन के नतीजे में शहीद थी वलनि जो अंग वधी 33 थी वियो। 70 खां वधीक जख्मी। अफगान मीडिया मूजिब जुमे नमाज दौरान आपघाती बमबारनि पाण के धमाके से उड़ायो। सुप्रीम कोर्ट के हुकुम ते कराची में ज़िले इंतजामिया नस्ला टावर की रिहाइशन के 27 अक्टूबर ते इमारत खाली करण जो नोटिस जारी करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर फैरोजाबाद पारा जारी कयल नोटिफिकेशन में जणायो वियो आहे त कमिश्नर कराची के आला अदलिया जे हिदायतुनि ते अमल दरामद रिपोर्ट जमा कराइणी आहे। तंहिं करे इमारत खाली न करण की सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। रानीपुर में मारिजी वाला औरत समाजी अगवान रोशन महबूब राजपर के वेगे पुट कत्ल करण जो एतराफ़ करे वरतो। SSP खैरपुर जफर इकबाल मलक मूजिब आकिल महबूब ज़ाती इख्तिलाफन सबब पंजे साथियुनि उर्स ऐं शान राजपर से गॾिजी रोशन महबूब के कत्ल कयो। केस की इंक्वायरी दौरान शाहिदियूं गॾु कयूं आहिनि। खैरपुर में बदअमनी बाबत पोस्ट रखने ते शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी के मुलाजम खिलाफ केस दाखिल। क्लर्क ज़ैनुल आबिदीन खिलाफ सरकार के फरियाद ते शाह लतीफ थाने ते केस दाखिल कयो वियो। FIR के मतन में जणायो वियो आहे त SSP खिलाफ पोस्ट रखने ते मजरूह थिया। क्लर्क की गिरफ्तारी खिलाफ यूनिवर्सिटी मुलाजमन जो एहतजाज। मियां साहब भरसा लोडरा थाने की हद गोठ शहजादो ईसानी में मुबैना कार इल्जाम हेठ नौजवान नारी कत्ल।
जवाबदार नसरुल्ला ईसाणी पंहिंजी ज़ाल समीना ऐं नौजवान पप्पू ईसाणी खे क़त्ल कयो। कुंभ वेझो ॻोठ नसीर चाकराणी वटि डाडसन में सुवार हिक शख़्स जो गोलियूं लॻल लाश हथायो। पुलिस लाश कोडीजी अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जी सुञाणप शिकारपुर वासी अब्दुरहमान सोलंगी तौर थी। जमाल शाह भरिसां 3 ॾींहं अॻु पुरसरा नमूने गुम थी वियल पुलिस एहलकार जो लाश वारसली शाह रेगुलेटर वटि हथ अची वियो।